तू अली गुल मला है माई मिलाई तो आई ताए राराई असा पेंजी जेका साल थई लाई गोठाणी लाई ते शहर जी कई थई तो पो उते कैरेक्टर तुंजो ट्राई कोन पे मां गाल कई त कैरेक्टर ट्राई भेण वासी चपणा थी जेराई तो आई चवंदो आई मुके इना पठाण गोले दे त मुखा गाला सिंध जो मशहूर अदाकार आ ये रन्नू हलाईंदो आपी में खपाइण वारो अदाकार आ जेको आफी सिंध मां खणी ईंदो आ दादू मां चवंदो त हिना तू मुके खपराए दे वो अदाकार आ आफी में खपाइण वारो मशहूर वरी केड़ो अदाकार आ रन्नू हलाईंदो आ ताहिर आराई वट सुठो एतिरो अथव अली गुल मलाओ जो ताहिर आराई सां पंहिंजी ज़ाल मिल राईंदो आहे उनखे ज़हर राईंदो आहे तॾहिं टीवीअ में कमु ॾींदा अथसि सुठो एतिरो आहे जो हाणे वरी मां हिनखे चए पई पंहिंजी मुंहिंजी ज़ाल खे वठी अचां त पठाण 10,000 ॾियनि त पोइ मूंखे उन्हनि खां माना धंधो कराए ॾे सुठो एतिरो आहे हकीकत त चवां थो न मतिलबु इहे अदाकार सिंधी मीडिया जा टीवी में अचण जे करे जराइनि था पाण ठीकु आहे पंहिंजूं रनूं बि जराइनि था डायरेक्टरनि खां पोइ केस वरी असां त कनि तव्हां ॻाल्हि छो कयो असां त ॻाल्हि कंदासीं तव्हां जराईंदा आहियो तव्हां न जरायो तव्हां घर में वेहो इज़तदार तू अली गुल मल्ला है पठाणन का वात में कराइण वारा पठाण तोखे वात में विझंदा आहिनि उन्हनि जा कुचा बि लॻंदा अथई तूं अॼु बि वरी वियो आहीं साइबर क्राइम में कोन मिलंदो इंसाफ़ घूम खाराईंदी साइबर क्राइम वारा उन्हनि जो काको सुखादू न या पेशाब पीतू न कहिड़े हिसाब सां वेंदे रन खे वठी वञी न रन जो चुटू कटे कटे छुरीअ सां उहो खणी वञो या पंहिंजा पेला पटे वञो आंडू पटे वञी पंहिंजा जेके अथई उहे पटे वञी खणी ते मुंहिंजा हिना कपिया आहिनि कप पंहिंजो लन कपे ॾेखारींदो वञी पोइ मथां ॿुधनी सचल गोठ वाले थाने ते छो न वेरेलो पहिरीं उन्हनि खे वञी ॿुधाई आहे न केस कर न ओड़ो कोर्ट में उहो छो नथो करी साइबर क्राइम वारा छा कनी उहे घणेई मुटनी था मुंहं में अलाए छो उन्हनि जो वरी काकुस वियो आई खाइण केॾो बि खाईनि काकुस कोन मिलंदो इंसाफ़ जहण जो कहिड़ो इंसाफ़ जहण जो कोन हूंदो त इंसाफ़ तो मूंखे जदो पोइ कहिड़ो इंसाफ़ मूंखे मिलियो कोन मिलियो न पठाण तोखे चवंदई त उहे पैसा ॾींदा अथई हाणे आपी मूं मां कीअं कपराए ॾे आपी मूं मूंखां कोन अली गुल मलाओ मासी चपड़ा मूंखे पई चए त आफ़ी मूं खपाए ॾे हाणे आफ़ी मूंखां बि त खपे न मूं कोन खपाए ॾिनो मांसि त मूं ते कंप्लेन कराए छॾी साइबर क्राइम में हाणे टुंग जी बि चए थो मुंहिंजी न करी आहे ॻाल्हि त छो मुंहिंजो कोन्हे को खुलियल हाणे चेक करायूं सागा खान मां त ख़बर पए त अच्छा केस अली गुल मलाओ मासी चपड़ा इन लाइ केस कयो आहे त मुंहिंजो कोई टुंग कोन्हे खुलियल मां सॼी ज़िंदगीअ में कॾहिं बि कोन्हे चहिरायो आहे हाणे हलूं था आगा खान में इनखे वठी पुछा कराए ॾिसूं हुते आगा खान वारनि खां टेस्ट जो रिपोर्ट अचेसि त केतिरा दफ़ा करायो अथई